अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद आहियूं सभु ठीकु हूंदा। दोस्तों अॼु की हिन वीडियो में ॿुधायां पियो असद कुरैशी जे बारे में। असद कुरैशी जे बारे में तव्हांखे अॼु ॿुधाइण वारो आहियां त हुन जा हाणे हिन वक़्तु ॿ ड्रामा पिया अचनि ऐं इहो हिकु पॉसिबल आहे त यार असद कुरैशी जा ऐं ॿ ड्रामा हिकु साल में त वॾी आहे ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हिकु ई जॻह ते असद कुरैशी जा ॿ ड्रामा पिया अचनि ऐं ॿई गॾु हलंदा इंशाल्लाह। सो अॼु की हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां असद कुरैशी जे नए ड्रामे जे बारे में। सो महिरबानी करे तव्हां दोस्त अगरि असांजे चैनल ते पहिरियों दफ़ा आयो त महिरबानी करे असांजे हिन चैनल यूट्यूब जे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं शेयर ज़रूरु कंदा। तव्हां दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी थींदी। दोस्तों स्टार्ट पिया कयूं ही वीडियो त असद कुरैशी डेब्यू पंहिंजो असल में 1980 खां बि पहिरियों करायो, पोइ असिस्टेंट डायरेक्टर जे तौर ते या डायरेक्टर जे तौर ते। बट जेकी असांखे अॼु ड्रामनि जे बारे में पिया ॻाल्हि कयूं सो बायोग्राफी न पिया खोलियूं, इन लाइ तव्हांखे बसि एतिरो पियो ॾिसां त असद कुरैशी जेको आहे सो वक़ुरुल वजूद में हिकु एवन किरदारु कयो मीहूं जे नाले सां। उन खां बाद में पत्थर दुनिया में उनखे किरदारु ॾिनो वियो मीर ख़ान जो। पर मीर ख़ान यार अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त उनखे एकड़ क़िस्त में जेको आहे सो मतिलबु पुलिस खां मारायो वियो ऐं उनखे ड्रामे मां कढायो वियो। उहा छा बि ॻाल्हि हुई या एतिरो ड्रामो लिखियलु हुई जेकी मूंखे ॼाण पई हुई त पत्थर दुनिया 100 क़िस्त ताईं लिखियलु आहे, इन लाइ सभिनी अदाकारनि खे उथंदे कढायो वियो। ऐं दोस्तों पोइ उहो जेको पत्थर दुनिया ड्रामो हुयो उहो वरी पोइ 950 क़िस्तुनि ताईं हलायो वियो। पर उन ॻाल्हि खे बि असां छॾियूं था, ॻाल्हि था अॻिते वठूं त असद कुरैशी जा केतिरा अहिड़ा ड्रामा थियल आहिनि जिन में असद कुरैशी जा वॾा नाला कमाया ऐं हुनजी पत्थर दरिया पार फिल्म आहे जंहिंमें हुन वॾो नालो कमायो। पर हिन वक़्तु जेके ॿ ड्रामा अची रहिया आहिनि, असद कुरैशी जो हिकु उर्दू ड्रामो अची रहियो आहे ऐं ॿियो जेको आहे सिंधी अची रहियो आहे। तव्हां दोस्तनि खे ॿिन्हिनि ड्रामनि में कहिड़े ड्रामे जो घणो इंतज़ारु आहे? चलो त पहिरियों तव्हांखे उर्दू ड्रामे जे बारे में थो ॾिसां त उर्दू जेको ड्रामो आहे उनजो नालो आहे दो घूंट ज़िंदगी, यानी ॿ ढुक ज़िंदगी। मतिलबु दो घूंट ज़िंदगी ॿ ढुक ज़िंदगी उर्दू ड्रामो आहे जंहिंमें असद कुरैशी जो हिकु वॾेरे जो किरदारु आहे। उन में हथियार बाक़ाइदे ॾेखारिया वेंदा ऐं उन खां बाद में सिंधी ड्रामो जेको आहे उहो बि दर्दनि जो देश आहे जंहिंमें असद कुरैशी खे उन में बि वॾेरे जो किरदारु ॾिनो वियो आहे। सो दोस्तों कीअं लॻी अॼु को वीडियो? सुठी लॻी हुजे त महिरबानी करे असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, कमेंट कंदा। महिरबानी।